بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل كفى بالله بيني وبينكم شهيدا يعلم ما في السماوات والأرض والذين آمنوا بالباطل وكفروا بالله أولئك هم الخاسرون ويستعجلونك بالعذاب ولولا أجل مسمى لجاءهم العذاب وليأتينهم بغتة وهم لا يشعرون يستعجلونك بالعذاب وإن جهنم لمحيطة بالكافرين يوم يغشاهم العذاب من فوقهم ومن تحت أرجلهم ويقول ذوقوا ما كنتم تعملون अवां चई ॾियो त मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में गवाही ॾियण जे लाइ अल्लाह काफ़ी आहे। जेको कुछ आसमाननि में आहे ऐं ज़मीन में आहे उनखे ॼाणे थो। ऐं जेके माण्हू कूड़ ते यकीन कनि था ऐं अल्लाह जो इनकार कनि था इहे माण्हू वॾो नुक़सान खणण वारा आहिनि। ऐं इहे माण्हू तव्हां खां अज़ाब जल्दी घुरनि था। जेकॾहिं वक़्तु मुक़ररु न हुजे हा त ज़रूर इन्हनि ते अज़ाब अची वञे हा ऐं ज़रूर इन्हनि ते ईंदो, इन्हनि ते ज़रूर अज़ाब, पर एतिरो ओचितो ईंदो जो इन्हनि खे पतो ई कोन पवंदो। ए माण्हू तव्हां खां अज़ाब जल्दी घुरी रहिया आहिनि ऐं यकीनन जहन्नम काफ़रनि खे घेरींदो। जंहिं ॾींहुं अज़ाब उन्हनि खे घेरे वठंदो, उन्हनि जे मथे खां ऐं हुननि जे पेरनि जे हेठां खां, ऐं चवंदो उन्हनि खे त तव्हां चखो तव्हां उन्हनि अमलनि जो मज़ो चखो जेके कंदा हुआ। हिते अल्लाह रब्बुल आलमीन गुफ़्तगू हली पे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजे क़ौम सां त तव्हां ही दलाइल आहिनि मुंहिंजी सचाईअ ते, यानी मुंहिंजे रसूल हुअण ते, ऐं ॿियो क़ुरान जे अल्लाह पाक जो कलाम हुअण ते। हाणे वाज़े दलाइल थी विया, दंग थी वियो। जेकॾहिं अञा बि नथा मञो त पोइ हाणे आख़िरी ॻाल्हि इहा आहे त बाबा नथा मञो त पोइ आख़िरी ॻाल्हि चई ऐं ॻाल्हि खे बंदि थो करियां, ख़तमु थो करियां त अल्लाह पाक मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में मुंहिंजी सचाईअ ते गवाह काफ़ी आहे। बसि अल्लाह खां वॾो गवाह को कोन खपे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे हक़ में गवाही ॾेई चुको आहे। ओ अल्लाह केरु आहे? ओ अल्लाह ओ आहे जेको आसमाननि ऐं ज़मीननि में जेको कुझु आहे उनखे ॼाणे थो। ऐं उन में इहो बि आहे आऊं नबूअत जी गवाही जो दावो करियां पियो। मुंहिंजी गवाही ख़ुदि क़ुर ॾे पियो, यानी अल्लाह पाक ॾे पियो पंहिंजे सचे कलाम जे ज़रिए सां। ऐं तव्हां जे साम्हूं पेश कयो वञे पियो उहो अल्लाह ॼाणे थो। तव्हां छा पिया जवाब ॾियो, तव्हां छा पिया कीअं पिया इनकार करियो, इहो सभु कुझु अल्लाह पाक ॼाणे पियो। हाणे जेके माण्हू कूड़ ते ईमान आणीनि था, यानी बुतनि ते ऐं अहिड़े तरीक़े सां ॿियनि कूड़ियुनि ॻाल्हियुनि ते ईमान आणीनि था ऐं अल्लाह जे ॻाल्हियुनि ते जो इनकार कनि था। अल्लाह जे ॻाल्हियुनि में इहा बची वई ॻाल्हि त हीउ क़ुर अल्लाह जो किताब आहे, कलाम आहे ऐं आऊं अल्लाह जो रसूल आहियां। मुंहिंजी तस्दीक ख़ुदि अल्लाह पाक कई आहे। पर जेको माण्हू मुंहिंजे नबूअत जो जेको आहे सो छा थो करे, इनकार थो करे, यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत जो इनकार थो करे, ॼण त इहो अल्लाह जो इनकार पियो करे। छो त नबूअत जी अल्लाह पाक ख़ुदि तस्दीक फरमाई आहे। हाणे जेको माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकार कंदो उन अल्लाह जो बि इनकार कयो। को ईअं कोन थो चई सघे त आउं अल्लाह खे मञां थो पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नऊज़ बिल्लाह कोन थो मञां। ओ जहिड़ो जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नथो मञे उहो अल्लाह खे बि कोन थो मञे। अल्लाह ताला फरमाए थो उलाइका हुमुल ख़ासिरून, इहे वॾो छियो ऐं वॾो जेको तो नुक़सान खणण वारा आहिनि। यकीनन
वरी अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां ही जज़ा अज़ाब जल्दी था घुरनि। ही तव्हांखे चवंदा त तव्हां था चओ न त जेकॾहिं तव्हां असांखे तव्हां मूंखे कोन मञींदव नबी ऐं हिन जेको आउं कलाम पेश करियां पियो इन खे जेको त अल्लाह जो कलाम कोन मञींदव त तव्हां ते अज़ाब ईंदो। पोइ हाणे ॾे असां कोन पिया मञूं, हाणे ॾे अज़ाब जल्दी कर। ऐं जेॾी महिल नौज़ बिल्ला अज़ाब कोन थो अचे त पोइ हू इन खे दलील था बनाइनि छाजो तव्हांजे इनकार जो त तव्हां नौज़ बिल्ला कूड़ा आहियो। त ए माण्हू तव्हां खां जल्दी अज़ाब मञी जेको त घुरनि पिया। ऐं वलौला अजल मुसम्मा, जेकॾहिं अल्लाह जे इल्म में अज़ाब जे अचण जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु न हुजे हा त ही जेॾी महिल मुतालबो कनि पिया न त जल्दी अचे त ओॾी महिल हिननि जे मथां अज़ाब अची ख़तमु थी वञनि हा। वरी अल्लाह ताला फरमाए पियो त इन जो मतिलबु इहो कोन्हे त जेकॾहिं जल्दी कोन थो अचे अज़ाब त माना ईंदो ई कोन। वलयअतियन्नहुम, ईंदो हिननि जे मथां अज़ाब ज़रूरु, पर ईंदो वरी कीअं? बग़ततन वहुम ला यशउरून, एॾो अचानक ईंदो, एॾो ओचितो ईंदो जो हिननि खे पतो ई कोन पवंदो। वरी हिननि जी जहालत ऐं ज़िद खे अञा वधीक ज़ाहिर करण जे लाइ अल्लाह ताला इन ॻाल्हि खे वरी तकरार सां बयानु फरमाए थो, यस्तअजिलूनक बिल अज़ाब, ए काफ़िर तव्हां खां अज़ाब जल्दी घुरनि पिया त जल्दी कर। ऐं अज़ाब जी कैफ़ियत इहा हूंदी त बेशक जहन्नम जेको आहे उहो काफ़रनि खे घेरण वारो आहे, सॼो इन्हनि खे घेरे वठंदो जहन्नम। पोइ जंहिं ॾींहुं अज़ाब इन्हनि खे इन्हनि जे मथां खां ऐं इन्हनि जे पेरनि जे हेठां खां घेरे वठंदो, यानी चइनी पासनि खां हिननि खे बाहि बाहि हूंदी ऐं अज़ाब घेरे वेठो हूंदो। ऐं ओॾी महिल अल्लाह पाक इन्हनि खे फरमाईंदो त जेके हरकतूं तव्हां दुनिया में कंदा हुओ हाणे इन्हनि जो मज़ो चखो। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे बचाए। हक़ीक़त आहे इहा ॻाल्हि, इहो सभु कुझु हक़ीक़त आहे। अॼु असांजे साम्हूं असांखे ख़बर पई ॾिनी वञे ऐं सुभाणे असांखे ॾेखारियो वेंदो अखियुनि सां त जेको कुझु अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो, जेको कुझु हिन सचे कलाम क़ुर पाक असांखे ॿुधायो, ॾिसो इहो सभु हक़ीक़त अथव। अल्लाह ताला इन वक़्त जे अचण खां पहिरीं असांखे सही तौबा जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं बल्कि ही क़ुर त सॼी इंसानियत जे लाइ रहमत आहे। असां चवंदा सभिनी खे असांजो पैगाम आहे, जेके बि आहिनि उन सभु जेको तो गौर कनि ऐं त ईअं न थिए जो ख़ुदा न ख़ास्ता जेको आहे सो एॾी वॾी मुसीबत में फासी वञनि जो पोइ उन खां को छुटकारो न हुजे। अच्छा, हिन रुकूअ में पहिरीं जेको आहे कुझु आयतूं पहिरीं हिकिड़ो कौल आयो हो त क़ूलू आमन्ना बिल्लज़ी उनज़िल इलैना व उनज़िल इलैकुम व इलाहुना व इलाहुकुम वाहिदुन व नहनु लहू मुस्लिमून। तव्हां हिननि खे चओ त असां उन ते ईमान आंदो जेको असांजे तरफ़ नाज़िल कयो वियो, यानी क़ुर, ऐं उन ते बि असां ईमान आंदो जेको तव्हांजे तरफ़ नाज़िल कयो, यानी ही अहले किताब सां ॻाल्हाए तौरात ऐं इंजील। पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त हींअर जेको मौजूदु आहे तौरात ऐं इंजील आहे उन में जेको कुझु आहे उन ते असां ईमान आणियूं था, न, बल्कि इन मां मतिलबु इहो आहे त इजमाली तौर ते असांखे इहो चयो वियो आहे त तव्हांजे नबियनि ते, यानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते तौरात ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते इंजील जेॾी महिल नाज़िल थी त इहो अल्लाह जे तरफ़ां जेके मज़मून नाज़िल थिया असां उन्हनि खे मञूं था। बाक़ी उन में जेको तव्हां फेर फार कई आहे, जेको तव्हां उन में मिलावटूं कयूं आहिनि, उहे उन खे असां कोन था मञूं। बुखारी शरीफ़ में रिवायत आहे त ही यहूद अहले किताब यहूदी ऐं नसरानी छा कंदा हुआ जो पंहिंजे हिन जो किताब हो अबरानी ज़बान में, पोइ अबरानी ज़बान में उन खे पढ़ंदा हुआ ऐं मुसलमाननि जे साम्हूं उन जो तर्जुमो अरबीअ में करे उन्हनि खे ॿुधाईंदा हुआ त ही अल्लाह जे कलाम में असांजे किताब में हीअं आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सहाबा खे त जेॾी महिल ही तव्हांजे साम्हूं अरबी तर्जुमो करे तव्हांखे ॿुधाइनि न त न को हिननि जी ॻाल्हि जी तस्दीक करियो, न को हिननि जी ॻाल्हि जी तकज़ीब करियो, बल्कि ईअं चओ त आमन्ना बिमा उनज़िल इलैना व मा उनज़िल इलैकुम। बस इजमाली तौर ते चओ त असां जेको कुझु असांजे मथां नाज़िल थियो, असांजे तरफ़ नाज़िल थियो, यानी असांजे नबीअ जे वास्ते सां, ऐं जेको कुझु तव्हांजे तरफ़ नाज़िल थियो यानी तव्हांजे नबियनि जे वास्ते सां, इजमाली तौर ते इन खे त असां मञूं था। बाक़ी हींअर जेके तव्हां तफ़सीलात बयानु पिया करियो, इहे असांजे लाइ क़ाबिल एतमाद कोन्हनि।
असांखे इन ते एतमाद ई कोन्हे त वाक़ई अलाह पाक जे तरफ़ां आहे या कोन्हे। इन करे असां इन जी तस्दीक कोन था करियूं। असां इन ॻाल्हि जी तस्दीक था करियूं त इहो तौरात हक़ीक़त में जेको तौरात आयो हो नाज़िल थियो आसमान तां उहो बरहक़ किताब आहे, ऐं जेको इंजील आसमान तां नाज़िल थियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते उहो बरहक़ किताब आहे। बाक़ी जेके तव्हां उन में मिलावटूं कयूं आहिनि ऐं उहे जेके आहिनि उहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में बि इलाही थी चुकियूं आहिनि ऐं वक़फ़न थींदियूं रहनि थियूं। हींअर त अलाए छा मां छा थी वियो हूंदो। त असां उन्हनि जेके तहरीफ़ात आहिनि उन्हनि ते ईमान कोन था आणियूं। असां असुल जेके किताब आहिनि उन्हनि ते ईमान आणियूं था। अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। आमीन आमीन। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानक।